कौमी एहतसाब ब्यूरो लाहौर अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं संदसि औलाद ऐं नाठी कैप्टन रिटायर्ड सफ़दर जो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में विझण लाइ नैब हेडक्वार्टर खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त इवन फील्ड रेफरेंसिस में अगूणे वज़ीर आज़म संदसि पुटनि हसन ऐं हुसैन नवाज़ ऐं धीउ मरियम नवाज़ ऐं नाठी कैप्टन रिटायर्ड सफ़दर जो नालो ECL में शामिल कयो वञे। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार इस्तीफ़ा ॾेई छॾी। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ सां सलाह खां पोइ इस्तीफ़ा मंज़ूर करण या न करण जो फ़ैसिलो कंदो। इस्तीफ़ा मंज़ूर करण जी सूरत में नाणे वारी वज़ारत जो क़लमदान वज़ीर आज़म पारां पाण वटि रखण जो इम्कान। वज़ारत जा मामला हलाइण लाइ टीम जोड़ी वेंदी। तहरीक इंसाफ़ जो अॻवान फवाद चौधरी चयो आहे त डार एतिरो बीमार त न हो जेतिरो मईशत खे बीमार करे छॾियो आहे। अमीरनि खे इलाज जी सहूलियत ॾिनी पई वञे पर ग़रीबनि खे न। शेख रशीद चयो आहे त इसहाक़ डार 4 सालनि में पाकिस्तान खे अरबें रुपयनि जो कर्ज़ी बणाए छॾियो। शरीफ कुटुंब जे ख़ज़ाने जी पूंजी इसहाक़ डार वटि आहे। 6 हफ़्तनि लाइ मुल्क खां ॿाहिरि वञी रहियो आहियां, इन करे पार्टी उहिदो छॾियो आहे। कंहिंजे दबाउ या आसिफ ज़रदारी जी हिदायत ते इस्तीफ़ा ॾिनी आहे। एहतसाब अदालत में पेशीअ वक़्तु डॉक्टर आसिम जी मीडिया सां ॻाल्हि ॿोली। अदालती हुक्मनि बावजूद इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज से लॻल धरणो ख़त्म न करायो वियो। इंतज़ामिया 13 ॾींहंनि खां जारी धरणो ख़त्म करण लाइ मोहलत में 24 कलाकनि जी वाध करे छॾी। पुलिस सां गॾु FCI रेंजर्स जा अटाला बि मौजूद। एहसन इक़बाल चयो आहे त धरणो ख़त्म कराइण लाइ राब्ता जारी आहिनि। चाहियूं था त ताक़त जो इस्तेमालु न करणो पवे। बलूचिस्तान जे तुर्बत ज़िले मां वधीक 5 लाश ताजपान वारे इलाइक़े मां मिलियल लाशनि मां 3 ॼणनि जी सुञाणप गुजरात वासिन उस्मान कादिर, दानिश अली ऐं बदर मुनीर तौर थी आहे। जॾहिं त पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज शरीफ पारां तुर्बत में लाश मिलण ते ॻणती जो इज़हार ऐं मज़म्मत कंदे चयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। साइबर एजेंसी में पॉलिटिकल इंतजामिया फैक्ट्री ते छापो हणी 9 किलो हेरोइन हथ करे वरिती। 9 जवाबदार गिरफ़्तार। पॉलिटिकल इंतजामिया चयो आहे त जवाबदारनि खे पुछागाछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। एहतसाब अदालत £6 अरब करप्शन वारो रेफरेंस कलदम करार ॾियण वारे अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। शर्जील मेमण जे वकील चयो आहे त संदसि असील सां जेल में मतभेदी बर्ताव कयो पियो वञे। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े सूबे में CTD जी कार्रवाई। मुबैना दहशतगर्द गिरफ़्तार। CTD जो चवणु आहे त हिरासत में वरितल दहशतगर्द आफ़ताब सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में मुलविस हो। दिसंबर ते एकता जो दिहाड़ो मल्हाइण लाइ समूरे सिंध में तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी। सिंध एकता जी सकाफ़ती रंग सां रंगजण लगी। चिंता को तलवार की नोक पे रखे वो राजपूत, रेत की नाव लेकर समंदर से शर्त लगाए वो राजपूत, और जिसका सर कटे फिर भी धड़ दुश्मन से लड़ता रहे वो राजपूत। बॉलीवुड जी हलंदड़ साल जी सब खां वधीक तकरारी फिल्म पद्मावती ख़िलाफ़ जारी झेड़नि में वधीक शिदत अची वई। दीपिका जी सिक्योरिटी सख़्त। राजपूतनि जी तंज़ीम करणी सना एहतजाज कंदे राजस्थान जे मशहूर तारीख़ी क़िले जतोड़गढ़ खे ब्लॉक करे छॾियो आहे। सयाहनि खे अंदरि वञण खां रोकियो वियो।